हरिओम नमस्ते जय माता दी। JMD स्टूडियो पाकिस्तान सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो एडवोकेट हरीश राय, माता रानी दरबार खीपरो। जीअं त असांखे ख़बर आहे त जॾहिं भॻवान श्री रामचंद्र रावण खे मारे करे 14 साल वनवास कटे करे जॾहिं वापसि अयोध्या आयो त सभिनी ख़ुशी में ॾिया ॿारे करे जो स्वागत कयो ऐं उन ॾींहं खां पोइ असां ॾियारी मल्हायूं था। पर छा असां इहो कॾहिं सोचियो आहे त उन ॾियारी जे ॾींहं ते असां श्री रामचंद्र जी पूॼा छो न कंदा आहियूं? असां छो मां लक्ष्मी जी, मां सरस्वती जी, श्री गणेश जी पूॼा कंदा आहियूं? त इन जे पुठियां हिकिड़ी कारण आहे, हिकिड़ो सबबु आहे, हिकिड़ी कथा आहे। सतयुग जे दौर में जॾहिं समंदर मंथन थियो पे तॾहिं समंदर मंथन मां हिकिड़े पासे देवता त ॿिए पासे देवताऊं ऐं समुंड खे विलोड़ो वियो। ऐं जॾहिं समुंड खे विलोड़ण खां पोइ अनेक क़िस्म जो उते अनेक रतन निकिता। असू महीने जी अमावस तिथि ते उन समंदर मंथन मां मां लक्ष्मी प्रगट थी। मां लक्ष्मी जेका दौलती देवी मञी वञे थी, उन ॾींहुं मां लक्ष्मी जो जनमु थियो। ऐं साॻे ॾींहं ते मां लक्ष्मी श्री नारायण खे, श्री हरि खे वरमाला पाराए करे उन सां विवाह कयो। ऐं उन खां पोइ असां उन मां लक्ष्मी जी उन ई तिथि ते असां पूॼा कंदा आहियूं ऐं ॾियारी मल्हाईंदा आहियूं। ऐं इन ई तिथि ते, ॾियारी वारी तिथि ते, भॻवान श्री रामचंद्र रावण खे मारे करे 14 साल वनवास पूरो करे अयोध्या पहुतो त अयोध्या वासियुनि उते ॾिया ॿारे करे उन जो स्वागत कयो। उन ॾींहं खां पोइ उन ॾींहं जो नालो जेको आहे सो ॾियारी पियो। ऐं ॿिए पासे मूंखे दीपावली बि चवंदा आहिनि, छो त असां दीप चवंदा आहियूं हिंदी में, ॾीए खे त दीपावली चयो वेंदो आहे। उन ॾींहं ते असां घर ऐं गलियुनि खे सिंगारे ॾिया ॿारे करे भॻवान श्री रामचंद्र जो असां स्वागत कंदा आहियूं। ऐं गॾोगॾु जेको आहे सो मां लक्ष्मी जी पूॼा कंदा आहियूं, श्री गणेश जी पूॼा कंदा आहियूं, मां सरस्वती पूॼा कंदा आहियूं। सवाल इहो पैदा थी वेंदो त जॾहिं मां लक्ष्मी जो उन ॾींहं ते जनमु ॾींहुं आहे ऐं विवाह ॾींहुं आहे त पोइ कीअं मतिलबु असां श्री गणेश जी पूॼा छो था कयूं, मां सरस्वती पूॼा छो था कयूं? इन पुठियां बि हिकिड़ो कारण आहे, हिकिड़ी सबबु आहे, हिकिड़ी कथा आहे। श्री गणेश जी पूॼा असां इन करे कंदा आहियूं छो भॻवानु श्री गणेश खे हिकिड़ो वरदान आहे त विघ्न हर्ता आहे ऐं हुन में हू ॿुद्धि जो देवता आहे। असांखे शुद्ध ॿुद्धि ॾियण वारो भॻवानु श्री गणेश आहे। त अक्सर करे ॾिठो वियो आहे त जॾहिं कंहिंजे लक्ष्मी ईंदी आहे त पोइ इंसानु जेको आहे सो अहंकार में भरिजी वेंदो आहे ऐं असांजे उहा ॿुद्धि न रहंदी आहे, उहा सत ॿुद्धि न रहंदी आहे। ऐं उन अहंकार जे करे ऐं किननि कमनि जे करे, किननि कर्मनि जे करे असां जेको आहे सो उहा लक्ष्मी विञाए वेठा हूंदा आहियूं। लक्ष्मी माता नाराज़ थी वेंदी आहे ऐं असांजे घरां हली वेंदी आहे। कीअं असां पंहिंजो जेको आहे सो धन संभाले रखूं ऐं कीअं उनखे वधायूं, कीअं लक्ष्मी असांजे हमेशह रहे, इहा ॿुद्धि, इहा सम्झ असांखे श्री गणेश ॾींदो आहे। इन करे असां श्री गणेश जी पूॼा कंदा आहियूं। मां सरस्वती इन करे पूॼा कई वेंदी आहे छो त विद्या जी देवी आहे। असांजे विद्या हूंदी, असांखे इल्मु हूंदो, असांखे ॼाण हूंदो त असांखे ख़बर पवंदी असां कीअं जेको आहे सो पंहिंजो कारोबार, पंहिंजो वापारु वधाए सघूं था। त इन करे सभु कुझु जेको आहे सो गॾिजी करे हिन ॾियारी ते असां श्री गणेश, मां लक्ष्मी ऐं मां सरस्वती पूॼा कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु ॾिया ॿारे करे पंहिंजे घर खे सजाए करे, पंहिंजे गलियुनि खे सजाए करे भॻवान श्री रामचंद्र जो स्वागत कंदासीं। तव्हां सभिनी खे ॾियारी जूं लख लख वाधायूं। जय माता दी।